अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो GM न्यूज़ ख़बरनि जा अपडेट जे सिलसिले खे अॻियां वधाईंदे तव्हांखे टनोबागो खां अहम ख़बर ॾींदा हलियूं। टनोबागो जी यूनियन काउंसिल अप्रैल खान बुलेदी मां मखसूस सीट ते मुक़ररु थींदड़ हिकु ग़रीब ख़ानदान जी मिसकिन औरत जना मला हलफ़ खणण बैदि सोशल मीडिया ते ॻाल्हाईंदे चयो आहे त आऊं पार्टी जी आला क़यादत जी थोराइती आहियां, जिन मूं ग़रीब औरत ते एतमाद कयो आहे ऐं इंशाअल्लाह खयल कसम जी पोइवारी कंदे मुल्क ऐं क़ौम जी यूनियन काउंसिलनि जी ॾुतिरियल अवाम जी ख़िदमत कंदसि ऐं संदन ॾुख सूर घटि कराइण जी कोशिशि कंदसि। यूनियन अंदरि ईंदड़ फंड अवाम जी तरक़ियाती कमनि ते ख़र्च कंदासीं। वधीक ॾिसंदा रहो हिन रिपोर्ट में। ॿुधाए कहिड़ी यूनियन काउंसिल तव्हांखे मुक़ररु जना वाला है यूनियन को परियल बुलेदी था। वॾी महिरबानी खान साहब जी, वॾी महिरबानी पिता असांजे चेयरमैन जेके बि मौजूदु मोहतरम आहिनि जिन असांखे चूंडियो आहे उन्हनि जी वॾी वॾी महिरबानी। उनजा लाइक अला कंदो त असीं पंहिंजो जेको बि हिननि असांजा कसम वसम वरिता आहिनि उन्हनि ते असीं सही सुठी तरीक़े सां आवाम जी ख़िदमत कंदो, आवाम जी ख़िदमत कंदासीं जज़्बो आहे इंशाअल्लाह।